मेहर लॻ 25 सेप्टेंबर ते बीठो जोतोई भरिसां हथियार बंदन सां क़तल थियल गुलाम सरवर चांडू जो क़तल केस संदन वारसनि जी मर्ज़ी मूजिब दाख़िल करण ऐं क़तल केस में पीपी अॻवान मीर नादिर मक्सी जो नालो शामिल करण लाइ मक़तूल जे वारसनि पारां फर्स्ट एडिशनल सेशन जज मेहर ताउला महर जी अदालत में दरख़्वास्त दाख़िल बाबति अदालत फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। अदालत में फरियादी न्याज़ो हुसैन चांडू जी दरख़्वास्त ते मक़तूल गुलाम सरवर चांडू जो क़तल केस जेको सरकारी मदईयत में दाख़िल कयो वियो हुयो उन में वारसनि जा कलम 161 जा बयान शामिल करण जो हुकुम जारी कंदे केस में मक़तूल जे वारसनि जी मर्ज़ी मुताबिक़ कातिलनि जा नाला शामिल करण जो हुकुम जारी करे छॾियो आहे। अदालत केस जे जांच ऑफिसर खे हुकुम कयो आहे त मक़तूल जे वारसनि जो कलम 164 वारो बयान वठी क़तल जो केस लाॻापियल मैजिस्ट्रेट वटि जमा करायो वञे जिते मक़तूलनि जे वारसनि जा कलम 161 वारो बयान रिकॉर्ड कयो वञे। अदालत चयो त सुप्रीम कोर्ट जी हिदायतुनि मूजिबि क़तल जो केस ॿीहर दाख़िल नथो थी सघे इन करे जांच ऑफिसर इन ई केस में मक़तूलनि जे वारसनि जा बयान रिकॉर्ड करे लाॻापियल मैजिस्ट्रेट वटि पेश करे। वाज़े रहे त मक़तूल गुलाम सरवर चांडू जो क़तल केस अॻूणे सूबाई वज़ीर मीर नादिर मक्सी ऐं ॿियनि ख़िलाफ़ दाख़िल करण ख़िलाफ़ मक़तूल जा वारिस सरापा एहतिजाज हुआ। अॼु मेहर जी अदालत ॿिन्ही धुरनि जे वकीलनि जा दलील ॿुधी फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे।